नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थी रहियो आहे, जंहिंमें IG कलीम इमाम खे उहिदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास वज़ीर आला हाउस में थी रहियो आहे, जंहिंमें नए IG जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾियण समेत ॿिनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। ज़रीअनि मूजिबि सिंध काबीना जे इजलास में IG सिंध कलीम इमाम खे उहिदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। ज़रीअनि मूजिबि IG सिंध गुलाम कादिर थेबो, मुश्ताक मेहर, कामरान फज़ल ऐं डॉक्टर जमील जे नालनि ते गौर कयो पियो वञे। ज़रीअनि मूजिबि सूबाई हुकूमत नए IG जे मुश्ताक मेहर, कामरान फज़ल ऐं डॉक्टर जमील जो नालो वफ़ाक हुकूमत ॾांहुं मोकिले छॾियो आहे। ज़रीअनि मूजिबि सिंध हुकूमत IG कलीम इमाम खे उहिदे तां हटाइण बाबति पहिरीं आगाही करे चुकी आहे। ज़रीअनि मूजिबि काबीना में मंज़ूरी बाद सिंध पुलिस एक्ट में तरमीम जी सिंध असेंबली मां मंज़ूरी वरिती वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।